सेहत खाते सिंध ख़ांगी शोबे जे भाईवारी सां कराची सिजावल ठट्टो ऐं लाड़काणे खां पोइ एमरजेंसी एम्बुलेंस सर्विस हैदराबाद में शुरू करे छॾी। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लगारी मूजिबि उन सिलसिले में डायरेक्टर हेल्थ डॉक्टर जुमन बाहूटो डीजी ऑफिस हैदराबाद में कयो एम्बुलेंस सर्विस जी इफ्तिताही तक़रीब थी। तक़रीब में एग्जीक्यूटिव डायरेक्टर एमरजेंसी सर्विसेज SIAHS आबिद नवीद, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर लाला जाफर, डॉक्टर आबिद जलालुद्दीन शेख, डायरेक्टर रेस्क्यू 1122 ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे डीजी हेल्थ डॉक्टर जुमन बाहूटो चयो त सिंध हुकूमत सिहत वारे आलमी इदारे WHO जे ताउन सां ख़ांगी शोबे जे सिंध इंटीग्रेटेड एमरजेंसी एंड हेल्थ सर्विसेज ज़रिए एमरजेंसी एम्बुलेंस सर्विस जी शुरूआत कई आहे। हुन चयो त सिहत खाते हैदराबाद लाइ 12 एम्बुलेंस मुहैया कयूं आहिनि, जंहिं लाइ 200 मुलाज़िमनि ते मुश्तमिल स्टाफ पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾींदो। एम्बुलेंस एमरजेंसी सर्विसिस सां माण्हुनि खे फ़ौरी अस्पतालुनि ताईं रसाई जी मुफ़्त सर्विस मिली सघंदी।